सॼे मुल्क जियां सांगड़ शहर में जश्न ईद मिलादुन्नबी जी विलादत जे मौक़े ते जामे मस्जिद खां हिकु अज़ीम आलिशान रैली फेडरेशन ऑफ कॉमर्स जे अॻुवाण हाजी यामीन लालू कुरैशी जी अॻुवाणी में बरामद थी। रैली में वॾनि तोड़े नंढनि ॿारनि समेत शहरिन वरियंग में शिरकत कई। रैली में आशिकाने रसूल जिन जे हथनि में सावा झंडा खणी ख़ुशी जो इज़हार कयो। हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जा नारा गूंजंदा रहिया। इको साउंड ते हलंदड़ नातुनि ते जोश ऐं जज़्बे सां झूमंदा रहिया। रैली रिवायती रस्तनि तां थींदे सांगड़ प्रेस क्लब पहुती, जिते आशिकाने रसूल जे अॻुवाणनि जलसे खे ख़िताब कयो। ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी ते रोशनी विधी। जश्न विलादत जी रैली में SSP सांगड़ पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।